रतोदेरो खां रिपोर्ट करे रहियो आहे मुलाज़िम हुसैन कलंदरी। रतोदेरो भरिसां ॻोठ अली बेग कोटराणी में ट्रैक्टर ट्राले तां सरोटो मोटरसाइकिल मथां करण ते ब्रोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो हिक ॿिए मथां डंडनि ऐं सरोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु ट्रैक्टर ड्राइवर एजाज ब्रोही मोटरसाइकिल मालिक अताउल्ला ब्रोही समेत ॿिन्ही धुरियुनि जा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे पीएस वारिस ॾिनो। माछी पुलिस इलाज लाइ लेटर ॾेई तालका अस्पताल रतोदेरो पहुचायो। उन्हीअ हवाले सां ट्रैक्टर ड्राइवर जे भाउ लियाकत ब्रोही जो चवणो त गुज़िरियल ॾींहुं ट्रैक्टर ट्राली तां सिरोटो साइड में क्रॉस कंदड़ मोटरसाइकिल ते किरियो। असां उन खे चयो त इत्तफ़ाक़ी मसइलो थियो आहे, असां तव्हां सां शाम ताईं अची मुंहुं ॾींदासीं, पर काल्ह शाम कंहिं मजबूरी समेत मोटरसाइकिल मालिक ॾे न वञी सघियासीं। अॼु माण्हू वठी अची हुन असां सां झेड़ो कयो। ॿिए पासे मोटरसाइकिल मालिक ज़ख़्मी अताउल्ला ब्रोही जो चवणो त काल्ह ट्रैक्टर ट्राली तां सरोटो मुंहिंजे मोटरसाइकिल जे टांकी ते किरियो, नुक़सानु थियो। ट्रैक्टर वारनि चयो त सुभाणे तव्हांखे नईं टांकी वठी ॾींदासीं। अॼु जीअं आयसि त हुननि मूंसां झेड़ो करे मूंखे ज़ख़्मी कयो आहे।